अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल चिकन मंचूरियन जी रेसिपी खणी आया आहियूं। असां वटि हिते आहे 250 ग्राम्स बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त ऐं हाणे असां विझूं था मैदो 1 टेबल स्पून, मकई जो अटो विझूं था 1 टीस्पून, कारे मिर्चनि जो पाउडर आहे 1/4 टीस्पून, लूण विझूं था 1/4 टीस्पून, तेल विझूं था 1 टेबल स्पून। हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ मैरिनेट करे रखे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ चिकन खे मैरिनेट करे रखियो हुयो ऐं हाणे हिकु फ्राइंग पैन में तेल विझूं था 1 कप। ऐं मैरिनेटेड चिकन विझी गोल्डन ब्राउन थियण ताईं मीडियम फ्लेम ते फ्राई कंदासीं। ऐं हाणे चिकन खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। चिकन गोल्डन ब्राउन थी वियो आहे त हाणे असां हिकु साइड ते रखूं था। ऐं हाणे हिकु ॿियो फ्राइंग पैन खयों आहे जंहिंमें असां तेल विझूं था 2 टेबल स्पून, कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून, कटियल बसर आहे 1/2 कप ऐं बसर खे असां क्यूब्स जी शक्ल में कटे छॾियो आहे। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं कुझु सेकंड्स जे लाइ हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। हल्की बाहि ते कुझु सेकंड्स ताईं फ्राई करण खां पोइ हाणे विझूं था शिमला मिर्च 1/4 कप, गजर 1/4 कप, ऐं हाणे 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था पाणी 1/2 कप। पाणी विझण खां पोइ टमेटो केचप विझूं था 1/3 कप, हॉट चिली सॉस विझूं था 1 टेबल स्पून, सोया सॉस विझूं था 1 टेबल स्पून, लूण विझूं था 1/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था, ऐं कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/4 टीस्पून, लीमे जो रस विझूं था 1 टेबल स्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स करण खां पोइ असां तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। विचोली बाहि ते 1 खां 2 मिनट्स ताईं पचाइण खां पोइ हाणे विझूं था कॉर्न स्टार्च 1.5 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असां विझूं था फ्राइड चिकन जेको असां पहिरियों ई फ्राई करे रखियो हुयो। ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असांजो मज़ेदार रेस्टोरेंट स्टाइल चिकन मंचूरियन सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां चिकन मंचूरियन खे डिश आउट कयो आहे ऐं गार्निश कयूं था साए बसर सां। ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।